शिकारपुर एशियन टूरिस्ट सैफुल्ला कश्मीरी पारां पूरे पाकिस्तान में सरसब्ज़ पाकिस्तान मुहिम दौरान वण पोखण जो इफ्तिताह कंदे पाकिस्तान के मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो शिकारपुर पहुतो, जिते हिन शिकारपुर के तारीख़ी शाही बाग में वण पोखिया ऐं शिकारपुर जो दौरो कयो। उन मौके ते शिकारपुर न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां सरसब्ज़ पाकिस्तान मुहिम के हवाले सां पूरे पाकिस्तान जो दौरो कंदे उते बागन में चौकन चौराहनि ते वण पोखींदो शिकारपुर पहुतो आहियां। मूं शिकारपुर के तारीख़ी शाही बाग में भी वण पोखिया आहिनि। ही वण माहौल के आलूदगी खां बचाइनि था। वण बूटा माहौल की आलूदगी के जज़ब कनि था, जंहिंसां बीमारियूं घटि थियनि थियूं। असां सभिनी खे घुर्जे त असां भी पंहिंजे घिटी मोहल्लनि, घरनि, स्कूलनि, इस्पतालनि ऐं चौक चौराहनि ते वण बूटा पोखियूं। एशियन टूरिस्ट सैफुल्ला कश्मीरी सां गॾिजी शिकारपुर प्रेस क्लब के सदर रहीम बख्श जमाली, शिकारपुर न्यूज़ जो CEO वसीम अख्तर संजरानी समेत सहाफ़िन दीदार बलोच, इरशाद आराई, वहीद बिरोई, अतीक दुक्कड़, इब्राहिम बिरोई, फैसल सुमरो शिरकत करे वण पोखिया।